अवललाहलीम आलालम जोधणी अवललाहलीम आलालम जोधणी कादर पहजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान तू हबीब तू तबीब तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जानिब मुझे जीअ में आज़ार जा अनवा साहिब डिज सफ़ा म्या मरीज़न खे हाय हाय जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे हाय हाय सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे रामो ऐं राधा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि अवां जिते जिते बि असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे अधियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि या नंढड़ा बालकड़ा हुजनि जेके बि असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर रामू राधा प्रोग्राम में भलीकार हुजे सो दुनिया ते नज़र विझंदा हुजूं सुबुह त हर सुबुह जेको हुजे उहो असांखे ईअं सम्झूं त असांजे लाइ हिकिड़ी नई तारीख़ हुजे नओं सबक़ु हुजे नई ज़िंदगी हुजे उन मां असां छा सुखो हुजे ऐं बाक़ी त हिते जेको हुजे हालात अहिड़ा हुजनि के माण्हू जेको हुजे रगो सोचींदो रहंदो हुजे की हाणे इहो कीअं थींदो हुजे पर इन्हनि सभिनी शयुनि खे छॾे करे माण्हू खे पाण खे बि जेको हुजे थोरो सोचणु खपंदो हुजे की अॻिते कीअं वधणु खपंदो हुजे पोइ चवंदा हुजनि त बसि सौर किथां अचे हाणे हर कंहिंजे हथ में या मोबाइल हुजे दुनिया जी ख़बर हुजे त किथे जंग थींदी हुजे किथे तेल महांगो किथे तेल घटि हुजे किथे वधियो हुजे हालतूं कहिड़ियूं हुजनि कॾहिं बहितर थियनि इहा बि माण्हू खे सभु ख़बर हुजे पर माण्हू खे इहा पंहिंजी ख़बर न हुजे त मूंखे छा करिणो हुजे मूंखे कीअं जवाबु ॾियणो हुजे समाज में पंहिंजो किरदारु अदा कीअं करणु खपंदो हुजे पोइ सियासतदान हुजे सोशल वर्कर हुजे या बाह ॿेली हुजे घर जो फर्द हुजे या ॿियो जेको बि पाण में गॾिजी सरजी कमु करूं त पोइ इहो हुजे पर जीअं पहिरें जेको हुजे हिक ॿिए सां ॿधी कंदा हुजो हिक ॿिए सां जॾहिं ॿधी थींदी हुजे तॾहिं जेको हुजे अवां सगारा थींदा हुजो अॻिते अवां वधी सघंदा हुजो ऐं ही जेके बि मामला हुजनि महांगायूं हुजनि ॿियूं हुजनि टियूं हुजनि इन्हनि सभिनी खे तॾहिं मुक़ाबिलो करे सघंदा हुजूं जॾहिं असां सभई हिकु थींदा हुजूं सो हाणे डीज़ल ॾिसो त चढ़ी वियो हुजे 520 ऐं कुझु पैसा वञी पैसा थियो हुजे सो हाणे उन मां जॾहिं डीज़ल चढ़ो हुजे त हर शइ चढ़ी वेंदी हुजे जे वरी पेट्रोल चढ़े त हर शइ चढ़ी वेंदी हुजे माना ग़रीब जी जेका बि ज़िंदगी हुजे सॼो वज़न उन ते चवंदा हिकिड़ी छिप किरी पई हुजे त मथां ॿी हणंदो हुजे त वरी उथी चवंदा अलाह त्वार न कंदो हुजे हाणे जेको हुजे धकनि मथां जो धक लॻंदा हुजे न पोइ माण्हू जेको हुजे कीअं साहु खणंदो हुजे कीअं जेको हुजे जीअंदो हुजे इहो बि वॾो मामिलो हुजे सो असां वटि राति देरि सां बि वज़ीर आज़म साहिबु वरी इहो टीवीअ ते वेही आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई हुजे अहसासु थियो हुजेसि त 80 रुपया तव्हांखां न वठंदो हुजां वरी हाणे 80 रुपया घटाईंदो हुजां तेल जेको हुजे 375 78 रुपया एतिरे ते तव्हांखे मिलंदो हुजे पर साईं तव्हां ऐलान करे छॾियो हुजे सॼो जेको चवंदा हुजनि त माहौल हुजे उहो त सेट थी वियो हुजे किरायो सुबुह जो चढ़ी हुजे हाणे उहो केरु मोटाईंदो हुजे ऐं वरी जेको हुजे असांजा इहे जेके ड्राइवर ऐं क्लीनर हुजनि इहे त लॻो इन इंतज़ार में हुजनि की तेल चढ़ंदो हुजे त पोइ वरी जेको हुजे पसिंगरनि जो खीसो असां पाण ई जेको हुजे लुटींदा हुजूं सो न असां रुॻो इहो कोन थियो हुजे त तव्हां पेट्रोल असां ॿई घर में हुजऊं असां रुॻो लोलो खाणे में हलाक हुजऊं इहो मूं वटि हिकिड़ो स्कूटर हुजे सो बि कमल हुनजो टायर निकिरे वेंदो हुजे कमल हैंडल पलक छाट लॻो पियो उहो बि मूं खपाए छॾ उन मां बि हथ पटिया हुजनि हाणे जेको हुजे बसि इहा गोॾा गाॾी हुजे उन ते जोर हुजे पोइ खणी कोह पंध हुजनि रामो ऐं राधा पंहिंजी रमज ते निकिरी पवंदा सो रही ॻाल्हि हुजे उसूल जी त अव्हां तेल चाढ़े छॾियो पेट्रोल हालतूं दुनिया सां ज़रूरु अव्हां गॾिजी हलो पर हेठि बि त ॾिसो त इंसान केवल बराबरि हलंदा हुजनि
अवां जी लत में हो त ईअं वेंदा हुजनि, अवां जो रुगो तेल महांगे करण सां हुननि जी ज़िंदगी दुफ थी वेंदी हुजे। उहो हिन लाइ तेल थींदी हुजे, ओ इन जे लाइ त दवा महांगी थी जे ग़रीब माण्हू डॉक्टर जी फीस भरींदो हुजे, दवा वठंदो हुजे त महीने जो ख़र्च हुनजो पूरो थी वेंदो हुजे। हींअर त वरी बीमारियूं अहिड़ियूं लॻूं पियूं हुजनि जो माण्हू रुगो दवाउनि में पूरो लॻो सो दवा महांगी, पोइ खीर रोज़मर्रा जो हुजे, खीर महांगो थी वेंदो हुजे, महांगो हुजे, उन खां पोइ खंड जेका हुजे उहा चढ़ल हुजे, घी चढ़ल हुजे, माना हर शइ जेका हुजे चढ़ल हुजे त पोइ ग़रीब आवाम जो छा थींदो हुजे। रस्के ते चढ़ो त भली हू गैस भराईंदा हुजनि, चवंदा हुजनि बा पेट्रोल महांगो थी हुजे, किरायो हेतिरो थींदो हुजे। हर माण्हूअ जी पोइ पंहिंजी कहाणी हुजे, ठहियल हुजे, जीअं असांजे अॻुवाणनि जी या वज़ीर आज़म साहब जी या मुल्क जा खे जेको हलाईंदा हुजनि उन्हनि जी पंहिंजी कहाणी हुजे, हिते पंहिंजी कहाणी हुजे। ग़रीब जी कहाणीअ ते कोई न लिखंदो हुजे, न सोचींदो हुजे त पाणे आणींदो ऐं चाढ़ींदो हुजे, उनजो गुज़र सफ़र कीअं थींदो हुजे। पर उन सां गॾो वरी असांजे वज़ीर आला सिंध जेको कल्ह ऐलान कयो हुजे बा, जेके मोटर साइकिल वारा हुजनि न उन्हनि खे 100 रुपयो रियायत, पर उन्हनि जे जेको हुजे खाते में 2000 रुपया मिलंदा। साईं हाणे मूं वटि का हुजे ई कोन मोटर साइकिल, मुंहिंजे वात में विझंदा हुजो छा 2000? हाणे 2000 जे करे खणी वठंदा हुजूं, पर न मिली वॾो थींदो हुजे। साईं 2000 न खपनि असांखे। साईं 2000 हुजनि, 10000 हुजनि, 15000 बाबा भली बुख भरम जी बेटाई सही चयो, सल न वञे शान, भली बुख भरम जी सल न वञे शान। हिन खां माण्हू अंधो जॾो थी पवंदो हुजे छाजो भला उहो ईअं कंदो हुजे। असांखे न बाण असां दयो बनी करण छॾे ॾिनी हुजे, कर्ज़ी थी वेंदो हुजां, वरी हथ कढंदो हुजां, हीअ मुंहिंजो रत चूसे वई हुजे घर में, त हीअ बि रत चूसण जी मशीन रखी हुजे। माना कर कर करे इहो सियासतदाननि वांगुरु पंहिंजी कहाणी ठाहे हारे फेरे जेको हुजे न राधुल जो नालो न खणंदो हुजे। हाणे हलंदी हुजे ॻाल्हि ज़माने जी, हलंदी हुजे ॻाल्हि पेट्रोल ऐं डीज़ल जी, हलंदी हुजे ॻाल्हि महांगाईअ जी, वरी तुंहिंजो रत वरी राधुल चूसियो हुजे। वाह रे वाह, ॻाल्हि त सदाई चवंदी हुजे हीअं न कयो हुजे, हीअं न कयो हुजे, सही त चवंदी हुजां। अॻे जेकॾहिं इहो बनी बारे जो कमु न छॾींदो हुजां, हेला साहब जेको हुजे धूड़ पाईंदा हुजूं, हा धूड़ पाईंदा हुजूं। भाण जा पैसा लहंदा हुजनि त दवा जा न लहंदा हुजनि, दवा ॾेई भाण ॾेई कर्ज़ खणी अञा तोर थींदी हुजे त रामण जो ट्राल हथ में हुजे, अञा बि क्याड़ी खणंदो अॻियां हलंदो हुजे त ॿिए में ॾेई छॾे। इहो त मामलो हमेशा हलंदो हुजे, पोइ छा माण्हू जीअण छॾे ॾींदो हुजे, घुमण छॾे ॾींदो हुजे। ज़माने सां त माण्हू खे ॾुख हुजे सुख हुजे मुंहुं ॾियणो पवंदो हुजे। घर मोटी अच त तुंहिंजो पाटोड़े जहिड़ो मुंहुं लॻो पियो हुजे, त अटो घर में न हुजे, मिर्च न हुजनि, लूण न हुजनि, भित फकींदो हुजे। लाज़मी ॻाल्हि हुजे, तूं जो चवंदो हुजे राधुल अञा ताईं लोलो न ठाहियो हुजे, ही सिज चढ़ियो हुजे। जे घर में अटो अन्न हुजे त राधुल बि लोलो थिफींदी हुजे न, बाक़ी छा कंदी हुजे, को वारी फकाईंदी हुजे। सो असांजे वज़ीर आला साहब हाणे 2000 साईं 2000 हाणे 2000 ॿार इहो रस्के वारो महीनो ॿार जे स्कूल छॾण जा न वठंदो हुजे। 2000 जो हाणे कहिड़ो ज़मानो हुजे साईं, अञा बि को वॾो ऐलान थींदो हुजे, पर उन हिक बि छॾींदो हुजे को पेट्रोल सस्तो थींदो। साईं बि उहो कमु कंदो हुजे त जीअं ग़रीबनि में रेवड़ियूं ऐं नकुल विरहाइणा हुजनि, साईं बि अॼु उन दौर जी सोच कंदो। 50 जो पेट्रोल भराऊं त अलाए किथां खां थी वरी माण्हू वापसि अचे, पोइ बि पेट्रोल पियो हुजे। हाणे त साईं 100 जो त मां घणी भराइण वञे माण्हू त शर्म ईंदो हुजे त हाणे 100 जो पेट्रोल छा मिलंदो हुजे। हाणे साईं साईं ख़बर हुजे त हाणे कणिक जो अघु घणो कयो हुजे त हाणे वरी मथां तेल चाढ़े, वरी पेट्रोल चाढ़े, हाणे इहो डीज़ल चाढ़े। हाणे टेटकर महांगो, रस्को महांगो, खीर महांगो, साईं भाॼियूं महांगियूं, हाउटल महांगो, चांहि महांगी, दवा पोइ डॉक्टर जी फीस, खिलण बि महांगो थी पियो। खिलण ईंदो ई न हुजे त महांगो वरी किथां हुजे। चवंदी हुजे न महांगो हुजे, अहिड़ा जो ॾुख ऐं दर्द ऐं सूर मिलंदा हुजनि त पोइ खिलण ई महांगो थींदो हुजे। जिते घर जा 10 भाती हुजनि उते मर्द कहिड़ो घर में खिलंदो ईंदो हुजे, उन मर्द जो कहिड़ो हाल हुजे, उहो ज़मीन तां मोटे, कहिड़ो मज़दूरीअ तां मोटे। हिकिड़ो त जेको हुजे असांजा जेके नौजवान हुजनि उन्हनि खे त कमाइण जी आदत ई न हुजे, रगो ॾिसंदा हुजो त हिते जेको हुजे हुनजी ॻाल्हि कनि, हुते हुनजी ॻाल्हि कनि, रगो नसो पतो
24 कलाक नथे पते जे पुठियां लॻा पिया हुजो। इहो बि तव्हां जनानियुनि हिन जो कंधो ख़राब घाटो तव्हां कयो जनानियुनि हुजे। छो कयो हुजे, हिन में जनानियुनि जो कहिड़ो कसूर हुजे? हा, मुंहिंजे पुट खे नचंदो हुजे, मुंहिंजो पुट अञा हेतिरो हुजे, अञा फीडर पियंदो हुजे न, मुंहिंजो पुट अहिड़ो हुजे हिन खे नचंदो। मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजूं अमड़ियूं पंहिंजनि बचड़नि ते हथ रखंदी हुजो, उन्हनि खे तरबियत ॾींदी हुजो। नंढे हूंदे खां वठी जेकॾहिं उहे महिनत मज़दूरीअ ते हिरियल हुजनि न त अॻिते उहो ग़लति क़दम न खणंदा हुजनि। उनजो कोन हुजे, असुल चवंदा हुजनि त पंहिंजनि गोॾनि खे ॾिसबो हुजे, बाक़ी भित खे जो न हुजे, वरी चवी अदिन जो हुजे, चरियो थी वियो हुजे तूं। ओ पढ़ा लिखा न हुजूं, ॾॾ जो ॾॾ रहिया हुजूं, इनजे करे त पढ़ाईंदा लिखाईंदा हुजो, पंहिंजे बालकड़नि खे सहूर ॾींदा हुजो। हाणे पढ़ायूं त हाणे रस्कनि जो केरु भाड़ो भरींदो हुजे बालक खे छॾे अचण जे लाइ, माण्हू परेशान हुजे न। चरिया महिनत करण जे लाइ माण्हू खे तकलीफ़ ॾिसणी पवंदी हुजे। हा, वरी जे असांजा उस्ताद हुजनि सरकारी स्कूल जा त सॼो ॾींहुं इहो हयो मोबाइल खे टुक 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 वेठा हुजनि, छोरनि खे पढ़ण ॾांहुं न ईंदो हुजे, माना ॿारी कंहिं बि न हुजे, हिसाब करण ॾांहुं न ईंदो हुजनि, सिंधीअ में पूरो सबक़ पढ़ी न सघंदा हुजनि, वरी असांजा ॾह लिखंदा हुजे त अॼु जे ॿार खे लिखण ॾांहुं न ईंदो हुजे, पंहिंजी सूरत तख़्ती जेका हुजे उहा सेखारींदा हुजनि तॾहिं थींदी हुजे न। बाक़ी हाणे बालकड़ो को मां जे पेट मां त कोन सिखी ईंदो हुजे। वॾियूं हिदायतूं ॾींदा, अॼु जो ॿार अदा सही न हुजे, अॼु जो वालदेन बाबा उस्ताद किरदारु अदा न कंदो हुजे, वालदेन न कंदा हुजनि त पोइ ॿार धूड़ पढ़ंदो हुजे, पोइ रामण वांगुरु ॾॾ जो ॾॾ हुजे, पोइ जनानी अॻियां बि इहे बसि चवंदा हुजनि त सुबुह ऐं सांझे पियो थींदो हुजे। हा बसि ॿियो हाणे भला सम्झाणी सारो हेॾा न हुजे, सम्झाणी ॾींदो हुजे अॻां। अबा न पढ़िया हुजूं, न कढ़िया हुजूं, न वधिया हुजूं, न हुनर सिखिया हुजूं, बसि पोइ जनानीअ जेको वात में उहो असांजे मुंहं में, पोइ ॿियो छा, पोइ छा चओ, पोइ कहिड़ी खणे हा सही चवंदी हुजे, ज़िंदगी जो गुज़ारणी हुजे, पढ़ो लिखो, सुठो पढ़ो लिखो माण्हू हुजे, ॾाह हुजे, महिनत कस हुजे त माण्हू ज़िंदगी सुठी गुज़ारींदो हुजे। महांगाई थींदी हुजे न उनजो फ़र्क़ु न पवंदो हुजे। जेकॾहिं 10 भाती घर में हुजनि त 10 जो फर्ज़ हुजे त 10 ई कमाईंदा हुजो, हिकिड़े जे मथां वजन न रखंदा हुजो। पोइ जॾहिं हिकिड़ो थी पवंदो हुजे माण्हू त पोइ सोचे सोचे पोइ बीमारियूं घर थी वेंदियूं हुजनि। पंहिंजी धरती पंहिंजो चवंदा हुजनि फसल, पंहिंजो हुनर उहो बि असांखे कमु न अचे, पंहिंजी धरती जेके हुजूं ॾुखिया हुजूं, ॿियनि जे आॾो हथ फैलाईंदा हुजूं, पोइ त असांजी ज़िंदगी जेका हुजे उहा कॾहिं बि न सुधरंदी। लूणु हुजे पोइ भिटाई साईं चयो हाय हाय, भिटाई साईं चयो हाय हाय, भिटाई साईं कई बेत चई छॾिया हुजनि ससुअ जे रूप में, ऐं वरी सुहिणीअ घड़ो भॻो मुंद मुई, हाय हाय घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया, घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया, तंहिंखां पोइ सुआ सॾ मेहार जा। हाणे सभु कुझु जॾहिं वियो हुजे, हाणे पोइ जॾहिं वञी माण्हू पाण खे संभाले होश करे, तेसि ताईं दुनिया चंड ते वेंदी हुजे, दुनिया वरी बि चंड ते वेंदी हुजे, असां अञा लोले कान परेशान हुजूं। शोभा सां लाइव हुजूं, मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे, उन ते अवां लिखंदा हुजो त इहो तेल जो पेट्रोल जो छा करणु खपे, असां जहिड़नि चरनि ॾॾनि खे सम्झाईंदा हुजो पर उन सां गॾोगॾु वरी इहो बि चवंदा हुजनि मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, अवां हुनखे सब्सक्राइब कंदा हुजो, बेल कंदा हुजो, उनखे शेयर बि कंदा हुजो, उनखे बेल आइकन बि कंदा हुजो। उनमें जेको बि रंग हुजे, सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत या रामू राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते। ऐं उन खां अलावा टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे, उन ते फोन कॉल कंदा हुजो। रामू राधा हर छंछर आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में हुजनि। तो प्रोग्राम जे शुरुआत में बस ये वाई अवां ॾिसंदा हुजो, बाक़ी असांजा त इन वाई खां पोइ असां वापसि ईंदा हुजो त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा। असांजूं त वायूं ई बताल थी वयूं हुजनि हाणे। राम
अजीबन जो मुखे नाल नान्याऊं आहे अरमानो अजीबन जो मुखे नाल नान्याऊं नाल नान्याऊं चुनी चखा छॾियाऊं लैला वाह 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 ए हक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर रामूराधा प्रोग्राम में अवां सभिनीनि खे भलीकार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हेलो हेलो अस्सलाम वालेकुम रामला वालेकुम सलाम अबा केरु कड़े शहर खां बा अबा मां कोटा खां ॻाल्हायां थो सुञाणे मां केरु आवा अबा कोटा वारो सरदार अञा हुजींदा हा छा कयूं बाबा ॾिठो सां न ॻाल्हाईंदा आराम न ईंदी साल ताईं ठीकु हुजी चङो भलियो तबियतूं बहार हुजनि बचड़ा ठीक शुक्र हुजनि अल्लाह जो लखे साननि मालिक जा तूं ठीकु आहे असांजी भाभी ठीकु आहे बिल्कुलु बिल्कुलु अदा ठीक ठाक हुजूं तव्हां कीअं हुजो बचड़ा ठीक हुजनि भाॼाई ठीक हुजे शुक्र अल्लाह जो भाभी बसि मरी लॻा पिया हुजूं बारिश छती न पई आहे शुक्र आहे अॼु मौसम सफ़ा थी वियो आहे 4-5 ॾींहं बारिश थी जो राति ॾींहुं बारिश थी थी कोटे में कीअं थधि कीअं हुजे मींहं पिया हुजनि ॾाढा बर्फ़ हवा थधि हीअं थधि लॻी पई आहे यकीन करे अञा ताईं किलो ॿारी में सम्झूं माना जहिड़ो अव्हां वटि सियारो लॻो पियो हुजे हा हा सियारो लॻे पियो आहे वाह वाह ॿियो वाह अदा गुजर सफ़र कीअं थींदो हुजे शुक्र आहे भाभी बसि अॼु वेंदासीं 4-5 ॾींहं बारिश थी न निकिता आहिनि घर खां आओ हा बसि अॼु वेंदासीं बसि दुआ करे भाभी थी बि दुआ कर राम जी दुआ करे अचो हिते चकर खणी वञो न मां वटि ज़रूर ज़रूर ये थधि बधि ख़तम थींदी हुजे को माहौल हाणे त चकर ॾींदा हुजूं ज़रूर ॾींदा हुजूं असांजो त किराया सस्ता थींदा ॾींहों ॾींहुं महांगा थींदा हुजनि असांजा जेके दोस्त भाइर साथियूं मुरादियूं उन्हनि खां बि रहिजो वेंदा हुजूं महांगाई में दिलि वॾी हुजे महांगाई तूं छा कंदो हुकुम कर रामन तूं हुजे भाभी हुजे खाओ हा हा हुकुम कर ग़रीब आहियूं पर दिलि वॾी आहे चला ते अला ॾींदो हाय हाय वाह वाह सभिनी खे सलाम बचड़नि खे सलाम भाभीअ खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब मोहबतूं अवां जूं हा सो हाणे अबा दिलि वॾी हुजे पर घर जो मामलो बि त मसलो इहो असांखे बि मना वीचारे केतिरे वक़्त खां चयो हुजे पर ॾिहाड़ियूं भाड़ो विधो हुजे वधंदो भाड़ो विधो हुजे वधंदो असां बि बसि इहो चवंदा न हुजनि हाणे फोटू ॾिसंदो हुजे लॻो कोटिया जो फोटू ॾिसी चवंदो हुजे बसि घुमी विया हुजूं बस बस वक़्त अहिड़ो थी वियो हुजे हींअर माण्हू निकिरण जहिड़ो ई न हुजे हेलो अस्सलाम वालेकुम मामा साईं वालेकुम वालेकुम सलाम मामा खैरपुर वारा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं बहार अल्लाह जा एहसान तव्हांजो दुआऊं मामीअ खे बि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल हुजे ख़ुशि चाक चङा भला हुजो मामी दुआऊं सभु ख़ैर अल्लाह जा एहसान अॼु साईं मामा साईं ज़िक्र खोलियो आहे पढ़ाईअ जो पोइ असां चऊं था त ॿारनि खे पढ़ाइजे ऐं नियाणियुनि खे बि पढ़ाइजे मामा पढ़ाईंदा वो पढ़ाइण त सही हुजे पर असां महांगाई जी ॻाल्हि कई हाणे इलाही परेशान लॻा पिया हुजो हींअर का सलाह न ॾींदो हुजे मामे खे पर महांगाई ग्राहकनि जो घटिजी वेंदी ओॾे जॾहिं असां ॿारनि खे पढ़ाईंदासीं शऊर ईंदो त असां ॿाहिरि निकिरे त पढ़ाई बि महांगाई बि घटिजी वेंदी हा इहो लाज़मी हुजे इन सां ई हल थींदो हुजे बाक़ी त कम चढ़ियल हुजनि हारी नारी वीचारो ढल भरे थो त पढ़ियल न आहे त हुन खां फुरे था वञनि हाणे जेको आहे सो हुनजो ॿारु पढ़ंदो त हुनजो हुनखे संभाले बीहंदो ओ मामा फज़ल गुरबत जी लकीर खां अॻु ई असां ॿाहिरि हुजूं वरी अञा बि पोइते वञूं त इहो असांजो माण्हू किथे बीहंदो हुजे ख़बर हुजे असां कॾहिं बि पोइते न वेंदासीं असांजे सिंध में पैगंबरनि जी धरती आहे भिटाईअ जी धरती आहे कॾहिं बि पोइते न वेंदासीं रुगो हिमत न हारजे हिमत हाणे सियासत पाण त कोन कंदा हुजूं सियासत हिमत कीअं न हार बि हुजे न हिमत न हारजे अॻिते वधण जी सोचजे रुगो त अलाह मदद कंदो आहे हिमत मर्दा मदद ख़ुदा बिल्कुलु बिल्कुलु मदद मालिक साईं ज़रूर कंदो हुजे सभिनी खे सलाम मां इन करे त चवां थो मामे खे 5 शादियूं करायूं तव्हांखे पींघनि में लोॾी ॾियूं मानी बचाए ॾींदियूं त मामो पढ़ाईंदो ॿार वाह रे वाह हिकिड़ो ग़रीब जो ॿार ॿियो जाॾे काॾे प्यार
वॾी वॾी महिरबानी अबा वॾी हिकिड़ो महिर महांगाई चढ़ंदी हुजे ॿियो मस जूं वरी 2-3 शादियूं कराईंदो हुजे शादीअ जी अहिड़ी ॻाल्हि ई न कंदो हुजे को पेट्रोल सस्तो थींदो हुजे पोइ बि सोचींदा हुजूं हेॾा हेड़ी महांगाई लॻी पई हुजे हाल हाल हिकिड़ो थींदा हुजे न ॾियारियूं विधो हुजे किथो चढ़ंदो जहिड़े तहिड़े हाल में ज़िंदगीअ खे ॾोरींदा हुजूं न जहिड़े बाबा तहिड़े चयो हुजे या दिमाग़ ख़राब हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्ते आदाब नमस्कार हुजे भाऊ हैदर छा हाल हुजे अॼु सभु ख़ैर हुजे तव्हां सुठी दिलि ख़ैर हुजे अदा राम तव्हांजा कहिड़ा हाल हुजनि सभु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ठीकु हुजो चङा भला अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर हुजे दुआऊं तव्हां जीअं पिया जग में ख़ुदाबाद कीअं हुजे ख़ुदाबाद वारा कीअं हुजनि कणिक जो फसल केतिरो लही हुजे केतिरो बचो हुजे घणे माण्हू वेंदो हुजे वापारी कीअं वठंदा हुजनि वापारी साढा 8,000 ते वठंदा हुजनि हा ऐं केमिकल वारा न खणंदा हुजनि लाभारू थींदा हुजनि लाभारू बरसाति थी वई हुजे हारी 2 ॾींहं लाभारू न कंदा हुजनि माना मींहं जे करे जेको हुजे 2-3 ॾींहं लाबारो बि रुकिजी हुजे त थ्रेसर बि रुकी विया हुजनि हा इहो त बिल्कुलु थियो ॿियो हुजे सभु ख़ैर हुजे ख़ुशि चाक चङा भला हुजो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआऊं हुजनि ठीकु हुजे वॾी महिरबानी वॾी महिरबानी कुर्ब सभिनी खे। मोहबतूं वॾी महिरबानी लख थोरा असां अञा सोचूं त को हिन खे ढकु ॾींदा हुजूं त तेल वञे राधीअ जे मथे खां बि मथे चढ़ियो हुजे बसि जेका जिते हुजे उते चङी हुजे बसि पोइ हाणे ईअं हुजे घर राधीअ जो मुंहुं ऐं दाल मसूर ॻाल्हि मिड़े साॻियो जो प्या दाल फकींदा मसूर चङी हुजे पोइ बि पेट भरींदी हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था हाणे फकीर खायो संजय हिते से पातोयूं खां छा हाल हुजे ता ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं ॿाहिरि दुनिया कीअं हलंदी हुजे दुनिया खे अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो साईं सभु ख़ैर लॻो पियो असांखे हुजे बि ख़ैर हुजे तव्हां ॾे ख़ैर हुजे बचड़ा ॿार सभु ख़ुशि हुजनि सभु ख़ुशि आहिनि हाणे अॼु हिन हुकूमत सां असांखे बि चढ़ियो करे छॾियो आहे असांजूं बनियूं मथे आहिनि दुग दुगियुनि ते चाइना वारे मशीनुनि ते उहो इहो डुग डुगी जो साईं हाणे वॾो मसइलो हुजे पियो हाज़िर बिल्कुलु असां हर वारे 10-12 जी असां मुंहिंजा 9 एकड़ ज़मीन आहे ऐं हली करे वठंदो आहियां अॻे त थोरो घणो कुकुड़ बुकुड़ खपाए वठंदा आहियूं हाणे छा खपाईंदो एतिरो महांगो करे छॾियो अथनि सही चवंदा हुजे हाणे कणिक मस खणण में ॾुखियो हुजे त फुटी कीअं कंदो हुजे माण्हू इहो छा पेट्रोल 80 रुपया लाथो अथनि डीज़ल बि लाथो अथनि रुगो पेट्रोल जी जी पेट्रोल बि डीज़ल बि लाथो अथनि रुगो पेट्रोल लाथो अथनि साईं रुगो 80 रुपया पेट्रोल बसि बसि डीज़ल न असांजो कम डीज़ल सां मोटर ते ॿियारे छॾींदासीं माण्हू पंधु बि कंदो पर बनियूं त पंधु सां कान केर बि न उन ते वरी इहो चवनि था त इहो बसि 100 रुपया को ॾींदासीं इहो तेल को वधीक इन ते बसि भाड़े वारनि खे गाॾियुनि वारनि खे चवंदा कंहिंखे 50,000 कंहिंखे लख ॾींदा त बाबा जीअं किरायो वधीक न वठो त हाणे गाॾियुनि वारा कहिड़ा असांजा बा सोट मासा त जन असांखे छॾींदा हुजनि हा त हा बिल्कुलु बिल्कुलु वॾी महिरबानी लख थोरा वॾी महिरबानी हुजो सो राति देरि सां वज़ीर आज़म साहिबु ऐलान कयो हुजे त भाई गाॾियुनि वारनि खे हेतिरा ॾींदा हुजूं बस वारे खे हेतिरा ॾींदा हुजूं ट्रक वारे खे हेतिरा ॾींदा हुजूं अब उहो हूअं ई भाड़े जा पैसा वठंदो हुजे चवंदा अकनि ते अटो हारींदा हुजनि हे अकनि ते अटो पेट्रोल इहो सही हुजे 80 रुपया खोड़ हुजे बसि 80 रुपए जो पेट्रोल थींदो हुजे न लीटर पोइ भलो थींदो हुजे गरीब आवाम जो भलो थी पवंदो 80 रुपए जो पाणी जो गिलास साफ़ कोन मिलंदो हुजे त पेट्रोल चवंदी हुजे हींअर या पाणी जी हितड़ी बोतल जेका हुजे पर पोइ थियण खपंदो हुजे बाक़ी हाणे 10,000 ॾेई छॾीनि जा 2,000 ॾेई छॾीनि रमण उन सां चाढ़ो न थींदो हुजे वो अंधी तोखे या ख़बर न हुजे हितां जो सियासतदान दुनिया जी जिथे तेल चढ़े महांगो थिए उतां सां मिलाए वरी पोइ कर्ज़ मथां रखे टेकस रखे पोइ वरी करे हिसाब पर असां वटि छा हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था छा हाल हुजे दा ठीकु हुजे चङा भला तबियतूं ॿार भली करे आया हुजो अल्लाह का करम हुजनि असांजा दोस्त मंदरनि शौकत अली सभु तुंहिंजो तुरनि ॾिसड़ा हुजनि तुरनि फर्स्ट क्लास लॻंदो हुजे असांखे
वाह वाह ये थरपारकर में वेठा हुजो मेहरान टीवी के प्रोग्राम राम मुराद आगे ॾिसंदा हुजो फोन कॉल करे शरीक थींदा हुजो ये मोहब्बतूं अवांजूं बा काजे वरी सिंगरी संगरी ये मौसम आहे संगरी जी भाॼी किने भाई जी जी मुझे संगरे पेरों किने भाई हा वाह ये सिंगरियूं ऐं पेरूं थियनि त पोइ चकर हेॾां मां बि ज़रूरु लॻाईंदो हुजांइ जो न अचो न तो अचो न नंढा शहर अचो शहर मुड़ायूं संगरे पेरों जाम थींदा हुजनि इहो बसि हाणे इहो सिंगरियूं त थियूं हुजनि बसि हाणे थोरो रुगो कणिक जो फ़सुलु अॻियां पोयां थिए त को घर में अटे जी लप पूरी करे वरी को माण्हू ॿाहिरि निकिरंदो हुजे ॿियो इहो आदि रात आहे जहिड़े पैसा यको हुजे इन हिसाब सां अबा जहिड़ो जीअं सियासतदान अवाम हुजे हुजे दाई हो था जेका हुजे सूरत पिटींदा हुजो बाक़ी जहिड़ो न हुजे अॼु पेट्रोल डीजल सभिनी लाइ महांगो थियो आहे रुगो रामू लाइ न आहे थियो हा सभिनी लाइ महांगो थियो हुजे पर असां तव्हां सभु जुड़ियल हुजो त पोइ वाको करणु त असांजे वस बि हुजे न भाउ वाका किथे कोन मिलंदो बसि वाको साईं करणु बि खपे सभिनी थरपारकर वारे जी जी सभिनी थरपारकर वासियुनि खे सलाम कुर्ब मोहब्बत अवांजूं वरी महिरबानी लख थोरा अवां जा शोभा बेटाई साईं चयो त वोए वोए कंदी वत मतां तूं बि न वञी विसरी वाह वाह सो वाको करणु मूं वस ॿुधणु कमु सियासतदाननि जो ऐं हर कंहिंखे इहो वाको करणु खपंदो हुजे त बहितर थींदो हुजे छो न इहो वाको हाणे सिंध में बि सभु चवंदा हुजनि तेल लाइ उथी खड़ा थींदा हुजो को किथां तेल निकितो महांगो हुजे को किथां निकितो हुजे कुझु न कुझु वरी बि थींदो हुजे पर घणा माण्हू बसि इहो चवंदा हुजनि अहिड़ा थी विया हुजनि जो घर हाणे वेठे वेठा ख्वाब पचाइनि ख्वाब ठाहींदा हुजनि उनजे खे वेठा पुलाव कंदा हुजनि जीअं तूं बि वेठी ख्वाब ॾिसी हींअर बीठे बीठे ख्वाब ॾिसंदी कहिड़ो ख्वाब ॾिठो हुजे कहिड़ो मूं पुलाव चाढ़ियो हुजे ख्वाब में वेली पाण ख्वाब ॾिसंदा ई न हुजूं हक़ीक़त जी दुनिया में रहंदा हुजूं हा ठीकु हुजे हक़ीक़त पोइ दुख वठे हुजे सुख हुजे इहे ई हुजूं अब पोइ ॾाह जेके हुजनि न बुज़ुर्ग हुजनि बा सिंध जा वली हुजनि हीअ सिंध सुवारी जेका हुजे ओलियान बुज़ुर्गनि ऐं दरवेशनि जी धरती हुजे बच्चा बि उनजे करे पिया हुजूं न त बाक़ी कंहिं वथऊं न घटायो सो बा हे सिंधूअ जे कंध ते अॼुकल्ह सिंध हुजे सो हमेशह यादि जीअंदी हुजे सो तारीख़ सां जुड़ी पियल हुजे पर वक़्त जे ॾाह न सही वक़्त ते सही लिखियो हुजे ओ ग़रीबनि जो गोर तोखे ओ लाज़िम करणो आहे सो ग़रीब ते गोर कंहिंजो न हुजे पर करणो ज़रूरु पवंदो हुजे सुभाणे वाउंट बि वठिणो हुजेव न त पोइ वरी इहे वोट वरी इहे ग़रीब ई ॾींदा हुजनि हा को अमीर गाॾियुनि में अची कोन ॾींदा हुजनि इहे मधूर हारी नारी जेके वेलो खाइनि वेलो वेहनि इहे ई अव्हां खे जेको हुजे कुर्सीअ ते चाढ़ींदा हुजनि सो ग़रीबनि जो गोर तोखे लाज़िम करणो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि ईंदा हुजूं राम नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आया निंदर निमाणी आया निंदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो शोभा हिकु दफ़ो ॿीहर भली कर मालिक साईं जी अव्हां ते बाझ हुजे कृपा हुजे ऐं बेड़ो जेको हुजे उहो तारींदो बि मालिक हुजे हा। बाक़ी ॿिए जे वस जी ॻाल्हि न हुजे अॻे जनानियूं ॻाईंदियूं हुजे न वॾड़ियूं ॻाईंदियूं ओ बेड़ो असांजो सयद ओ पाण ई तरंदो ईंदो बेड़ो असांजो सजण ओ पाण ई तरंदो ईंदो हींअर त बेड़ा ई न तरंदा हुजनि हा त बेड़ा बि घुरंदा हुजनि बसि हाणे
हाणे ॿेड़े ते बि जेको हुजे उन में बि मशीन लॻी पई हुजे ड्रूं त पोइ हले। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केरु कहिड़े शहर खां था? अल्लाह फ़कीर फज़लुल्लाह मुरू जो ज़िलो लोचारो फिरोज़ गोश्त अलारी खां। छा हाल हुजे दा? ठीकु हुजे? चङा भला? अल्लाह ये खैर लॻे फ़कीर खैर आहे? ख़ुशि आहियो? दुआ दुआ नो खैर सर। लॻो पियो हुजे अदा, तव्हां ॾे खैर हुजे, तव्हां ठीकु हुजो? अल्हम्दुलिल्लाह अॼु ॿियो खैर लॻो आहे। पेट्रोल असांजा अलाह कढी छॾिया हर में ग़रीबनि जा टे शहर ट्रैक्टर त असां सूरत में विझी छॾियो हुकूमत। हाओ बागे सबको पंहिंजो टेट कर रखंदो हुजे, ग़रीब गुरबो। हाणे त ग़रीब गुरबे टेट कर बि न रहियो हुजे। इहे ॾांद मुल मज़ूरी दवा आहियूं न असां ॿ टे करण वारा मज़ूरी तेल न असांजा अलाह कढी छॾिया। हा ॾाढो ॾाढो केॾा माण्हू ने डुग डुगीअ खे हलाईंदो हुजे, टेट कर जा हर कराईंदो हुजे, मज़दूरनि खे ॾींदो हुजे, पोइ बाक़ी भाॻियुनि खे छा बचंदो हुजे? असां वारा टपड़ पूरा। बसि साईं हाणे इहो वरी पाण खे बि सोचणु खपंदो हुजे। हा पाण बि ऐं आरस में वक़्तु वॾो विञाए छॾो हुजे। बसि यार असां हारी माण्हू आहियूं, आरस असां कयो ई कोन्हे, असां मज़दूर माण्हू आहियूं, पर हाणे हुकूमत असांजा अलाह कढी छॾिया न। आवाज़ ज़ाहिरी हुजे त जेको हारी हुजे उहो बि वीचारो पंहिंजा बालक पढ़ाए लिखाए अॻु भरो पंहिंजी का झुॻीअ ॾे को पासे ते रहे, उहो सदाईं तवकल ते। हारी त पोइ अबे ॾाॾे यको हारी। हींअर बरसाति पयूं आहिनि, असांजो नुक़सानु थिया आहिनि, बसि अलाह हलाईंदो, बाक़ी हुकूमत जा टपड़ पूरा आहिनि। बसि पाण खे बहितर थियणु खपंदो हुजे, हुकूमत कीअं पाण खे मज़बूत। हा पर पाण मज़बूत असां तव्हांखे हारी माण्हू कुर्मी माण्हू सॼो ॾींहुं महिनतूं कयूं, मज़दूरी कयूं, ॿनिनि में असांखे रेट न मिलंदा त केॾा मज़बूत थींदासीं। बसि पोइ माण्हू वेलो खाए पर ॿार पढ़ाईंदो हुजे, पंहिंजी महिनत कंदो हुजे, माल माल जेको नंढो नंढो माल हुजे उहो पालींदा हुजो। रब छॾे ई कोन थो हलाए पियो थो, पर हुकूमतनि जी ॾाढी कई आहे। अब ॾुख ॿिए जो थींदो हुजे, ॾुख पंहिंजे जो थींदो, इन करे हाणे ॾुख करणु खपंदो ई न हुजे। रुनाले लाइ ॿुधायो पियो ॾुख लॻे साईं टाकुल मोला जी शाइरी खां। हा भली भली साइरी ॿुधाईंदो हुजे, वॾी महिरबानी। हा सोभा हींअर हारी हुजे, मज़दूर हुजे, भली खणी नंढो ज़मींदार हुजे, खणी वॾो माण्हू हुजे, सूर सभिनि खे साॻियो हुजे, पर पोइ चवंदा हुजे न मुठी बि माठ मिठो बि माठ। हाणे साईं चवे त पोइ केरु चवे, कंहिंखे चवे त साईं माण्हू चवंदा न हुजनि की रोईंदो बि हुजे त कंहिंजे आॾो रोईंदो। हा हिते त जेको हुजे रोअण बि ईअं सम्झंदो हुजे की महांगो थी पियो, रोअण अजायो हुजे। हा अरे अजायो त इन खे चइबो हुजे न महांगो, ईअं खणी चइबो हुजे त कंहिंजे आॾो माण्हू रोईंदो हुजे, हिते जेके खणी का ॻाल्हि कंदो हुजे, हर को जेको हुजे ठठोल मजाक लॻाए छॾे उन ते, यार हाणे जेको हुजे हिन सां हीअं थियो हुजे, हाणे रोईंदो हुजे, सो यार हाणे चवंदा न हुजनि ॾुख बि पंहिंजा सुख बि पंहिंजा। सो हाणे चवंदा हुजनि राधुली अॻियां कहिड़ो रबाब वॼाइजे, वरी राधुली अॻियां रबाब वॼाइजे, कहिड़ो वज़ीर आला हुजे या को माना सदर हुजे पाकिस्तान, जेको हाणे जेको हुजे मुल्क खे सुधारींदी हुजे, राधुल पाण जेका हुजे गरीब मिसकीन हारीअ जी हिकिड़ी जेका हुजे ॾिकरी हुजे। कल्ह असांजा इहे अदाकार इहे मश्करुनि करण वारा इहे बि रोंदा हुजनि, रोंदा हुजनि न, रोंदा हुजनि न, जरा जेको मस्करी कंदो हुजे, जेको ज़माने खे खिलाईंदो हुजे, जेको दर्द उन जी दिलि में हुजे न, एतिरो कंहिं वटि न हुजे, तॾहिं त ज़माने खे खिलाईंदो हुजे, पंहिंजो दर्द लिकाईंदो हुजे। हाणे असीं के खिलायूं, मुंहिंजो हाणे भित खे मथो हणी पाण रोंदा हुजो, सदाईं खिलाईंदा, फोन कॉल वठंदी हुजे, हेलो मां ॾंदड़ भञी ईंदो हुजां। हेलो हेलो हा रोज़ीना छा हाल हुजे, हिते बीहंदो हुजे, छा पेर न ॾींदो हुजे, रोज़ीना छा हाल हुजे, ख़ुशि चाक चङी भली हुजे? हा तूं चाक हुजे? हा बि चाक लॻी पई हुजां, ॿियो ख़ैर लॻो पियो हुजे? हा तव्हां ख़ैर हुजे? हा मोॾे बि ख़ैर लॻो पियो हुजे, मानी टुकर खाधो हुजे? हा भला तूं स्कूल पढ़ंदी हुजी या रुॻो बसि फोन ते ॻाल्हाईंदी हुजी? स्कूल कोन वेंदी हुजां। ऐं छो कोन वेंदी हुजी स्कूल? स्कूल वेंदी हुजी न? वञणो खपंदो हुजे न, वरी छो तूं वञी न के स्कूल छॾे ईंदी हुजे, तुंहिंजी दोस्त हुजे, दर्ज न हुजेसि, तूं दर्ज कराईंदी हुजीसि। हा तुंहिंजो नालो स्कूल में दर्ज कराईंदी
हुजां? हाँ पढ़ंदी हुजी? ए स्कूल वेंदी हुजी अरे नालो दर्ज कराईंदी हुजे पोइ पढ़ंदी हुजी? हाँ हाँ पोइ नालो छो न तुंहिंजो दर्ज थींदो हुजे? ए ॾाढो सो के चवंदी हुजी, ॾाढो सो सवेल ॾाढे लखाने खे चवंदी हुजे नालो दर्ज कराईंदो हुजे, उहो बि रुॻो फूकींदो हुजे ॿेड़ियूं। ठीक हुजे, वॾी महिरबानी हुजे रोज़ीना, वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदी हुजी, अम्मा खे बि सलाम, ॾाॾा खे, नंढड़े भाउ खे, बाबा खे, सभिनी खे सलाम। अटेंशन कहिड़ो तुंहिंजो भर्ती थियो हुजी? हाणे भर्ती न थियो हुजी, थोरो अपने दिल पे हाथ न दिल है न पा अपने दिल पे हाथ रख के अभी खबरें सुने आप। हाँ तो वरी पता चले कि खबरों में वरी केड़ी जो को है बेड़ी बुड़ती है। वज़ीर आज़म साहब ने रात बोला तो मुझे बड़ा दुख है अपने दिल पे। मैंने बोला सर दिल इधर है। इसको तो दिल का भी पता नहीं केड़े पासे है, खाते है या सजे है। तो ये खबरों दिसंदा हुजो, खबरुन का वापस इंदा हुजो, अन्या ता सा कचहरियूं कंदा हुजो। राम
ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उत्तर हुजे कच्छ हुजे सा हुजे इहो कतूर एॾो हलायो हुजे छा आया ॾींहं सभा ॻाल्हि छो न ॻायूं रामण जी ॻाल्हि ईंदी हुजे न न न रामण जी ॻाल्हि न हुजे इहो जेको हुजे न ख़ुशि फहमीअ में न हुजी ॿिली जे ख़्वाब में हमेशा छीछड़ा हुजनि तुंहिंजे ख़्वाब में रगो तुंहिंजी शादी जी ॻाल्हि हुजे हे ॾीकरनि जूं शादियूं हुजनि ॾीकरनि जूं शादियूं हुजनि भाइटनि जूं के भड़ेजनि जूं के कंहिंजूं साधू हुजनि उन्हनि जे लाइ हे गीत ॻाईंदी हुजां हा ॾींहं सभा हुजनि घर में हीअ हिकिड़ो निभाग हुजे न न इते वर तूं जो घड़ियो हुजे त तुंहिंजे हथ में इहो रेडियो त न हुजे पोइ आवाज़ किथां आयो हुजे विच में ये तुझे कनन में आवाज ईंदो हुजे हां अहिड़ी बि हाणे न हुजा हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हो ज्यादा केर करे सर गादा ठीक है कादियान का हाकिम दरबार में बनाया अदा भली करे जी खुश जी चंगो भलो तबियत बार दोनों काम गयो ता कुछ है किसका है केर को कर सब खैर लगो हुजे तव्हां ने खैर हुजे तव्हां ठीक हुजो बिल्कुल बहन बिल्कुल ता कुछ है बाकी किसका है दुआऊं लगियो पई हुजे नवा जो ॿियो को हालेवाल ॾींदा हुजो अदा अदा प्रोग्राम ॾिसंदा जो हाल वाल ॾींदा जो मुंद जो मौसम जो फसल जो काज़ी अहमद जे आस पास जो सॼो हाल वाल ॾींदा जो ऐं महिरान टीवी जा रंग के बिल्कुल प्रोग्राम शुरू किया बाकी जो फसल जो है इन वक्त बरसात पई है तो नुकसान जो के माना तो गरीब मान के तरफ रखिया आहिनि मता जेका वरी मां जेकी आहे इन जो ॾाढो नुकसान थियो तमाम के हा बिल्कुल सही चंदा मींह मालिक साईं के बाज पवंदी हुजे भाऊ हां अब बस चंदा जिन आगाटो कयो हुजे उन्हनि कमायो हुजे पर असां वटि हाणे मुंद जी बि ख़बर न पवंदी हुजे त कॾहिं कणिक लहंदी हुजे का अॻु पोइ पाछाटी पोइ इन करे देरि थी वेंदी हुजे वरी महिरबानी हुजे लख कुर्ब काज़ी अहमद वारनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं काज़ी अहमद बि वाह जो हुजे घटि में घटि तुंहिंजे मुंहं खां काज़ी अहमद भलो हुजे ऐं तुंहिंजे मुंहं खां वरी हौसड़ी चङी हुजे काज़ी अहमद वञू त सावक ई सावक लॻे भई हे सुकल बुंडी जहिड़ो मुंहुं जो सुकल हुजे ॾिसंदो न हुजे पाण खे संवारो बीठी हुजां तोखे खाइण थींदो हुजे त हाल ॻाल्हि हुजे तने त चवंदी हुजे रात दिल चवंदी हुजे सच बि भली लॻंदो हुजे मच हाणे ईअं हुजे ही मुंहुं ऐं दाल मसूर ॻाल्हि मिड़े साॻी हा हुजे चङो थियो हुजे हा वॾियूं पाण में जूं हथ ते हयो बाक़ी तुंहिंजो मुंहुं बेड़ो हुजे जहिड़ो टेबल ते फिथल वाङण पियो हुजे हा हा पाण में जूं आहियूं घुमंदी हुजे हीअं करे ॾेखारींदी हुजे बाक़ी रामलो को थोरी का ॻाल्हि करे मेहंदीअ जी पोइ हाणे सॾींदो हुजे तूं बि पोइ हणंदी हुजे हणंदो हुजे जनानिन सां रीस सकंदो हुजे रीस खोर हुजे सफ़ा को पोइ ठाहे करे थोरी हणंदी हुजे को न थोरी छो हणंदी हुजे लाडड़ो ॻाईंदी हुजे लाडो ॻाए पोइ छो हणंदी हुजे हे माण्हू शौक़ में हणंदो हुजे हलो ज़रूर 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 कलाम ला बार बार चयो वेंदो हुजे आवाज़ मसको हेरे कलामड़ो हेरे हे लाॾा ॻाईंदा मसका ख़ुशीअ जी ॻाल्हि करां चवंदो हलो कलाम हलाईंदो हुजे हा बाक़ी हेॾे आया ॾींहं सभा न ॻायूं हाणे इहो हलंदो हुजे हाणे बस कंदो हुजे मूंखे वरी मागे मंठार फ़क़ीर यादि ईंदो हुजे हा असां बि त फ़क़ीर बि हुजनि पोइ सभु हुजनि बाक़ी हाणे हीअ हुजनि बाक़ी हीअ चुक न निकिरी पवंदी हुजे बाक़ी पाण सॼी ईअं कलीअ वांगुरु पई ठड़कंदी हुजे जनानी जो मर्क हुजे झूमर हणंदी हुजनि लाॾा ॻाईंदी हुजनि बाक़ी हाणे तूं ठहंदो ई न हुजे पाण हीअं कंदी हुजे जहिड़ो कली टंगे छॾी हुजे झाड़ खां बसि उहा ही कार लॻी पई जो हलंदी हुजे डानस अहिड़ी करी जहिड़ो बोरीअ में छेड़ा हीअं थींदा मुंहिंजी डानस खे ॾिसी करे साजन में हाणे ईअं कंदा हुजनि ॾिठी हुजे मूं तुंहिंजी हा डानस हीअं सफ़ा वाह लॻी पई हुजे वरी हींअर वरी अब हाणे वरी हलंदा हुजो भला पोइ सुहिणो वरी हाणे कलाम हुजे हाणे वरी नओं हुजे इहो नओं कलाम भरियो हुजे फ़क़ीर मोहम्मद हसन ॻायो हुजे भलो हुजे भाउ सो कलाम इन कलाम खे अवां ॾिसंदा हुजो इहो सुलेमानी चांहि काढ़ींदी हुजे मां ॾंदण ॾेई वठंदो हुजां
कुकुड़ थी हुजे हाणे कहिड़ो रामू छा गियो हुजे घर में आजो हींअर आयो सुलेमानी चांहि बि न मिलंदी हुजे अहिड़ी त थी वई हुजे महांगाई जो हाणे जे वठूं खंडु त खीर किथां वठंदा हुजे वरी खीर वठंदा हुजूं त वरी पती खुटी पई हुजे हाणे माण्हू कंदो हुजे त छा कंदो हुजे अञा त इहो शुकुर थियो काॾे वञण लाइ इहो स्कूटर कोन हुजे जो माण्हू परेशान थींदो हुजे पर हिकिड़ी फोन कॉल त वठंदो हुजे हलो वालेकुम सलाम सभु ख़ैर मुंहिंजा भाउ केरु करे सर नालो रियान खोतो फ्रॉम मसाले खोतो झंडो खोतो इहो कहिड़े ज़िले में हुजे दा खोथा हैदराबाद हैदराबाद ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो अलाह करम तव्हांजो चैनल ॾिसूं हींअर लाइव शो मां चला वीआईपी पियो हले हा बाबा बाक़ाइदे महिरान टीवी खे ॾिसंदो हुजे प्रोग्राम में पहिरियों दफ़ो शामिल थियो हुजे भलीकार चवंदो हुजे जी महिरान टीवी जे लाइव था ॾिसूं हींअर भले पियो वाह 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 इहो लाइव अव्हां जे लाइ सभु रंग हुजनि वाह भले भले तव्हांजी महिरबानी पेट्रोल जे हवाले में थोरो ॻाल्हायो पेट्रोल जी सफ़ा बाहि लॻी पई आहे अब पेट्रोल जी ॻाल्हि थी वधे इन ते अव्हां पाण सोचींदा हुजो हा हिकिड़ी शाइरी थी वञे शाइरी ॿुधाइजो सुठी ॻाल्हि हा ज़रूरु 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 वरी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे ओ काॾे वई हुजी राधली ईंदी हुजी छा जो हुजे कहिड़ो तुंहिंजो किरायो लॻंदो हुजे ईंदे न किरायो छा जो लॻंदो हुजे कहिड़ो तूं रस्के ते ईंदी हुजी जो तुंहिंजे असले भाड़ो लॻंदो हुजे तोखे बि ख़बर न ईंदो हुजे अञा चवंदो हुजे ॿी शादी कराईंदी हुजे राधल हाणे जेको हुजे बेज़ार हुजे राधल मां बस पोइ तूं बि खणी इहो कमु कंदी हुजे न कमु करण सां चरी मुंहिंजी दुआ खटींदी हुजे जेको हुजे अॼु अबाणनि खे यादि कंदी हुजां हा हा पोइ वरी मूंखे बि गीत यादि ईंदो हुजे तोखे हिॾकीअ मथां मूंखे आई हिॾकीअ मथां मूंखे आई हिॾकी मां थी भायां मुंहिंजा मारू ईंदा आख़िरी हिॾकी त न हुजे मारू ईंदा मूंखे वठी वेंदा हो मारू ईंदा मूंखे डोरे ॾिसंदा हो मां थी भायां मुंहिंजा मारू ईंदा हो चांवर चूंडींदे मूंखे आए हिॾकी हो चांवर चूंडींदे मूंखे आए हिॾकी मां थी भायां मुंहिंजा मारू ईंदा हो मारू ईंदा मूंखे वठी वेंदा हो मारू ईंदा मूंखे डोरे ॾिसंदा हो भर्त भरींदे मूंखे आए हिॾकी हो भर्त भरींदे मूंखे आए हिॾकी बुंडी जहिड़ो मोह करणु बीठो हुजे घणेई ॻाईंदी हुजे न घणेई ॻाईंदी पर हू बि सम्झी विया हुजनि त या रामूअ जे मथे में ठिकरी लॻी चङी हुजे या हिते चङी हुजे हाणे वठण ईंदा हुजे हा हा शादी खां अॻे जेको हुजे मुंहिंजे हिकिड़े कलाम ते जेको हुजे तूं हीअं मरी पियो हुजे तूं बस वो कहिड़ो हुजे ख़बर हुजे तूं त ओ रेशमी रूमाला ते राधा थारी होई रे मारे मथे लगी रे मारे मथे लगी वाली कुर्ती मेरी राधा थारी होई रे इहो कलाम जो मूं गायो हुजे तो जो ये ॾिठो हुजे त वात मां ये किरी पई हुजे बस साईं तूं अॼु वरी चवंदो हुजी आऊं जेको हुजे अधई मोर हुजां ख़बर हुजे मूंखे जेको तूं मोर लाटू हुजी हा सारी दी अबाणन खे हुजी वरी वात तूं हेॾे रामण खे हणंदी हुजी ओ सारी दी त अबाणन खे हुजी न पोइ मोहजो मथो छा त करी जेको हुजे तोखे कबूल कयो हुजे कंहिं बि तोखे पसंदि कयो हुजे इहा राधुल जी फिटी हुजे जो हाणे सॼे मुल्क मां ॻोल्हे 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 ही गुड़ हथ कयो हुजे हे हिन जी छित विझराईंदी हुजी त पोइ हिन जी छित विझराईंदो हुजां या हिन जी हा तो खरब हिन खे छित विझराए ॾींदी हुजां हिन खे छित विझराए ॾींदी हुजां हिते तुंहिंजी मजार ठहंदी हुजे इते इते त वरी वात तूं हुजे छो न टेड़ींदो हुजे इहे हा हा ख़बरूं कंदो हुजे पोइ जरा ॻाल्हि न वणंदी हुजे त पोइ वात छो हणंदी हुजे छा अञा टेम हुजे
मां घणी तेल खावी दो जे वरी कुछ टाइम ही दो जनो जी रात धुले वारो कदी हुजे चाह कदी दी हुजे हाणे बाकी बटे दी हो जाए या अमर तो शादी जी गाल कदो हुजे नंद खाई वनी चपन साल लगो हुजी हां कम गच रहते खणे हथ दींदो हुजे तुंहिंजी हा किर किर कोन ख़तम थींदी हुजे मां पंहिंजे किर दी कड़ी गाल हुजे हसी हसी गाल असां पंहिंजे मस्कद में अटल हुजऊं मस्कद में अटल हुजां मां पंहिंजे में अटल हुजी का तरक्की जी गाल कंदो हुजे का रोजगार जी गाल कंदो हुजे का बिजनेस जी गाल कंदो हुजे हाणे रग साधियो साथ माण्हू दुनिया में हिकिड़ो कमु दुनिया में चंद्र ते पहुती हुजे चंद्र ते तोखे अञा या शादी मुंहिंजे घर में अञा चंडी हुजे मुहांडो हुजी हाणे अॻे शादी कंदो हुजे पर रात भलो के ए सिटियूं न हणंदो हुजी हा वॾो अञा पंहिंजी साड़नि सां निकिरी कोन साह कंदी हुजे पुठा ऊर कंदो हुजी वॼंदी हुजे हाणे वॼंदी हुजे हा हिते वरी वॼंदी हुजे असांखे हर भर कढंदी हुजे पाणी मां कढंदी हुजे मूंखे हर भर पाणी मां कढंदी कम हुजे इन जो कहिड़ो ते कम हुजे सोचींदो हुजां त को त कुझु त सोचींदो हुजां अच्छा मन हिन खे त बंद कंदो हुजे वक़्तु अहिड़ो अची वियो हुजे हा इहा ॻाल्हि न कंदो हुजे हिन खां बंद कंदो हुजे के वात खे तालो ॾींदो हुजे रात भले या सागी हुजे केॾा मोह कंदो हुजे ओ तूं बि वात त मां कढंदी हुजे को हलंदे कोन हाणे बीहंदो हुजे ते इहे ख़बरूं न कंदो हुजे रगो ॿारहें वारियूं कहिड़ो तूं असल अटो ॻोहींदी हुजे हलंदे फिरंदे तूं पंहिंजी ॻाल्हि करे जान सॾाईंदी हुजे भला अटो छा ॻोहींदी हुजां हिते त सॼी रब लॻी पई हुजे आई हुजे हुते आबाणनि खे सारींदी हुजे वरी लाॾो ॻाईंदी हुजे विच में जेका हुजे या छो खंधी हई हुजे मूं कहिड़े खंधी हणी हुजे खंधी न हई हुजे जे चयो हुजे मूंखे सुलेमान लाॾे ॻाए त बि तोखे ॿरो थींदो हुजे चांहि खां नटाइण लाइ निभाग जी निशानी आ हुजे मां अबाणनि खे सारियो हुजे उते उहो सुलेमान चांहि छुटी सुलेमानी बि ठहंदी हुजे हा। न हुजे घर में खंड न हुजे पती न हुजे का निबात न हुजे को जरो गुड़ जो न हुजे को पतासो न हुजे का रेवड़ी न हुजे को नकुल बाकी छा कंदी हुजे ओ बबुर जो छोडो विझी तूं मूंखे सुलेमानी ठाहे ॾींदी हुजे बबुर जो छोडो विझंदी हुजे को बबुर जो छोडो उन में विझण जी कहिड़ी ज़रूरत हुजे पर बबुर बीठो हुजे चक वञी विझंदो हुजेसि बबुर में चक तुंहिंजा हथ सड़ंदा हुजनि पाणी कोसो करण में बि तोखे फाहो फकींदी हुजी हा न काठी मोर न हुजे हा काठी मोर न हुजे हा काठी हा ना तू भरी बधी आयो हुजे काठियूं मां खणी ईंदो हुजां इहो ञामड़े के मिंथ मेड़ कई हुजे मो ओ हिन के मासी हूर खे को मो मिंथ मेड़ कई हुजे के मूंखे इहो ॾींदी हुजे जरो जेको हुजे टांडे जो उन वीचारीअ ॾिनो हुजे बाक़ी निभागा तूं तने कंहिं कम जो हुजे न कंहिं कार जो हुजे हाणे वरी मुड़ुस हलियो हुजे काठियुनि जी भरी ॿधण कहिड़ी हुई हो काठियूं खणी ईंदो हुजे कंहिं कम जो ई न हुजे न पुटो निभागो निथोरो काठियूं हाणे खाइण वियो हुजे हाणे जॾहिं भरी ॿधी ईंदो हुजे हमरा काठियुनि जी भरी खणे त ॿीं लॻ जहिड़ो 2.5 मण जी बोरी रखी हुजे सॼो हीअं वरी पवंदो हुजे हाणे हिन ते चाह थींदी हुजे न तूं कहिड़ो असली सॼो हिन ते चाह थींदी हुजे तूं कहिड़ो वॾो गोश्त चाढ़ींदी हुजे जो देग चाढ़ींदी हुजे हिन ते चांहि न थींदी हुजे बसि छा थींदी हुजे गोश्त हाली चाढ़ण जहिड़ो न हुजे हरू भर आपे मां चांहि चाढ़ींदी हुजे हिन ते न त अॼु मां या त मां पाण ते भॼां या तो ते भॼंदो हुजे ॻाल्हि हुजे सिधी चवंदो हुजे या पाण खे साड़ींदो हुजां पाण खे वारो कंदो हुजे महागाई अॻे लॻी पई हुजे ॾाढी चांहि ठाही न ठाही मां ॿुधाईंदो हुजे त खणी न दिमाग़ किरेक त न हुजे अॻे हिकिड़ो तेल चढ़ियो असांजा दिमाग़ चढ़ियो हुजे त पोइ कहिड़ो तूं तेल ते हलंदो हुजे मर्दनि जा दिमाग़ कम न कंदा तेल हुजनि चढ़ियो हुजे हाणे हिकु तेल ते हलंदो हुजे छा असां पंहिंजी टघुनि खे ज़ोर ॾींदा हुजूं कहिड़ो तेल ते हले रिस्को हुजे पिपड़ी हुजे हाणे ही तेल ते हलंदो हुजे टूडी कार हुजे
हाणे बस कंदो हुजे या वरी साईं खे चवंदी हुजे साईं हेरे थाने कुझु ॾोकड़ मोकिलींदा हुजे मुंहिंजो हे जेको मर्द हुजे इहो तेल ते हलंदो हुजे इहो ॾारो न फकींदी हुजे ॾारो न फकींदी तो कलाम हलाईंदी हुजे हसी हसी ॻाल्हि हुजे ॾारो हुजे हाणे हर बार मूंखे कावड़ जे सफ़ाई पटके ते चढ़ी हुजे गानो हलाईंदी हुजे न कलाम हुजे कहिड़ो कलाम हुजे कलाम हलाइण जी बि ख़बर न हुजे त कलाम कहिड़ो हुजे ख़बर हुजे घर में वरी वॾी सजदी हुजे ॿुधाईंदो हुजे इहो बि मां ॿुधाईंदो हुजां जो जेको बि कलाम हुजे कलाम सही न ॿुधाईंदी हुजे त मां ॿुधाईंदो हुजां हाणे हलंदो हुजे हाणे इहो कलाम कहिड़ो हुजे कलाम कहिड़ो हुजे हाणे इहो मां ॿुधाईंदो हुजे पोइ मूंखे कहिड़ी ख़बर हुजे इहो सिलेक्ट तूं कंदो हुजे लिखंदो तूं हुजे घर जो वॾो हुजे हाणे तूं ई खणी फाट खाईंदो हुजे पोइ तोखे कहिड़ो ईंदो हुजे त चांहि काढ़े त तुंहिंजा हॾ गुॾ भॼंदा हुजनि सड़ंदा हुजनि हाणे तूं कलाम हलाईंदो हुजे अब उस्ताद वहीदल इहो कलाम हुजे असां हाल दिल जो अव्हां सां पचारो अव्हां जी मर्ज़ी जियारियो जा मारियो इहो अव्हां ॾिसंदा हुजे त हिनखे थोरो मच ॾेई ईंदी हुजां मूंखे मच छो हलंदो हुजे राम दफ़ो बाबा ॿीहर भली कर अव्हां जिते हुजो ठीकु हुजो चङा भला हुजो पर हिकिड़ी फोन कॉल अची वई हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदी केरु कहिड़े शहर खां थी फरज़ाना हुजण अदी भली करे आयो जो ठीकु हुजो उन्नड़ अदी भली करे आयो जी ठीकु चाक चङी जी अजी राधा शुभ सलाम और पूरी टीम की सलाम वालेकुम सलाम हुजे तव्हांखे बि असांजे तरफ़ां खोड़ सारा सलाम हुजनि वालेकुम अस्सलाम शाह दादा तबे सया सब कुछ लगा सब ठीक ठाक लगा पिया सब खैर लगो पियो जे तव्हां पंहिंजो हाले वाल ॾींदा हुजो तव्हां कीअं हुजो ठीकु लगा पिया हुजो शुक्र अल्हम्दुलिल्लाह रमज़ान में रोज़न में मसरूफ़ हुयासीं वरी तव्हां ॻाल्हि न करे सघीसीं वरी कुझु घरेलू मसरूफ़ियात अॼु दिलि चयो आखिरी प्रोग्राम ॾिठोसीं त ऑन ते टीवी ॾिठोसीं प्रोग्राम हले त शामिल थी सघूं बस पोइ इहो अव्हां सॼो हाल वाल ॾेई छॾो हुजे पर घर में बसि अव्हां बि ॾाढो ॾुखियो लॻो पियो हुजे अव्हां सभिनी खे सारींदो त हुजां पर घर में हिकिड़ी बसि हे ममड़ी हुजे बसि पोइ असां काबू लॻा पिया हुजूं न दा इहो ई त वञी रहियो आहे थोरो खिल भोग इहो ई त दुनिया में रहियो आहे ॿियो रहियो छा आहे एतिरियूं परेशानियूं एतिरा मुल्क जा हालात ख़राब अदी ये परेशानियूं मूंखे वरी मुंहिंजे घर जे परेशानियूं ॿाहिरि जी त मूंखे फ़िलहाल ख़बर ई न हुजे घर में फाथो पियो घर जी कहिड़ी हिनखे परेशानी हुजे तव्हां ॿुधाईंदा हुजो लहदा तव्हांजी इहा मज़ा इहा सिस्टम जेको हूंदो आहे असांखे ॾाढो पसंदि हूंदो आहे थोरी देरि लाइ डिप्रेशन परेशानियूं ख़तमु थी वेंदियूं सुठी ॻाल्हि आहे तव्हांजी जेको इहो तव्हां असांखे ॾेखारींदा आहियो त असांखे ॾाढो पसंदि आहे तव्हांजो इहो मज़ा इहा सिस्टम सो अव्हां जी महिरबानी हुजे जो अव्हां तफ़सीली एतिरी ॻाल्हि कंदा हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो ऐं जेको बि तव्हांखे ख़ुशि कंदो ईअं ई अगरि तव्हां जेको आहे त सभिनि खे ख़ुशि रखंदो थोरो खिल मज़ाक करे अलाह सां तव्हांखे ख़ुशि कंदो वॾी महिरबानी हुजे अव्हां ख़ुशि हुजो ख़ुशि सदा सलामत हुजो ख़ुशि हुजो जीअं तव्हां घरवारनि खे सलाम ॾेई छॾींदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो जीअं इहा आदि ख़ुशि ॻाल्हाए न अहिड़ो ॻाल्हाइण ईंदो हुजे न वाच हा तूं वरी छा हुजी अहिड़ो ॻाल्हाइण चरिया हेड़े दौर में मां चरियो हुजां तोखे ठिकर मथे में आयो हुजे तूं सियाणो हुजी हाणे हवा त थोरो घटि हणंदो हुजे मां चरियो हुजां थोरो पंहिंजो ईअं आवाज़ हेठि रखंदी हुजे त मुड़ुस वरी मथे ते चढ़ंदो हुजे बसि हा तूं उॾामंदी हुजे हाणे कांवेलीअ वांगे ट्रां ट्रां करे तूं उॾामंदी बसि कंदो हुजे एॾो ॻाल्हाईंदो हुजे फिफड़े फूकजी पिया हुजनि मार पंदी हुजे ये ख़तम न थींदा हुजनि तुंहिंजा न थींदा हुजनि
हाणे दुश्मन हुजी छा वने दुश्मन के मुराद आगा अबा केर करे सर का बा आवा नवाब सागा अबा पंहिंजो नालड़ो ॿुधाईंदो हुजे जी जी असांजो नालो ज़ुहैब सोलंकी वा अबा भली करे हुजे ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं बहार हुजनि भली करे तव्हां भली करे वा कुर्ब मोहबतूं अवां फोन कॉल कंदा हुजो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो मोहबतूं ॾींदा हुजो अवां जे मोहबतुनि जा कर्ज़ी हुजो बा जी जी तव्हां सदा ख़ुशि हुजे पंहिंजी ख़ुशियुनि में असांखे हिकिड़ो गीत ॿुधायो ज़रूर ॿुधाईंदा वॾी महिरबानी ॿुधाईंदा हुजो अदा कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं जो अवां असांखे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो ऐं फोन कॉल करे असांखे पंहिंजी राय ॾींदा हुजो इहे अवां जूं मोहबतूं हुजनि सो इहे अवां जूं मोहबतूं जो फोन कॉल करे ऐं हाल वाल बि वंडींदा हुजो कलाम जो बि ऐं चवंदा हर हुजो जॻह तां तव्हां असांखे फोन कॉल कंदा हुजो असांजो बि मान मथां थींदो हुजे इहे अवां सभिनी फोन कॉलरनि जा कुर्ब हुजनि अवां जूं मोहबतूं हुजनि बाक़ी आऊं ही सॼी तयारी करां पोइ ख़ुशी करां पोइ मुंहिंजे अंगण अचो त अञा बि मुंहिंजो मान मथां थी वेंदो हुजे ख़ुशी मुंहिंजो मान मथां थी वेंदो शादी जी सालगिरह हैप्पी बर्थडे टू यू ॿिलीअ खे ख्वाब में छीछड़ा तोखे ॾींहं में छीछड़ा हुजनि छो छीछड़ा हुजनि पोइ रात लब ब्यूटी पार्लर तां तयार थींदी हुजे शादी जी सालगिरह हैप्पी बर्थडे टू यू पार्लर ते न वेंदी हुजे वेंदो हुजां दरिया तां गारे जी खणी ईंदो हुजां सॼो तोखे सुहिणो करे छॾींदो छो गारो हणंदो हुजे गारो थिफींदी हुजां तोखे ओ थारी मलींदी हुजां तोखे पाण खे असलड़ो मुहांडो न सम्झंदो हुजी राजला ब्यूटी पार्लर ते वेंदी हुजे उतां मेकअप कराईंदी हुजे सिंगार कंदी हुजे हितां खां वठी हेॾी तरह गो मेहंदी हणाईंदी हुजे वात में जी छॾींदी हुजे मेहंदी हणाईंदी मर्दनि वारे ब्यूटी पार्लर ते वेंदो हुजे हा थोरो थोबड़ो सिधो कराईंदो हा सिधो हा सही हुजे कुकियो पियो हुजे जहिड़ो मुरली वॼाईंदो हुजे हा कयो बीठी हुजे लाटीअ जहिड़ो मुंहुं पाण वरी ईअं चवंदी हुजे फूक जी ॻाल्हाईंदी छोला हुजूं हा हिते लाटरी जहिड़ो हुजे हा ईअं लॻो हुजे जहिड़ो को हाणे भित ते बसि निशान कढी छॾिया हुजनि मार्केट हुजे भित ते निशान कढो हुजे बसि हाणे घर में कपिड़ो लटो सॻी चोटी लॻी पए अञा ब्यूटी पार्लर ते वेंदी हुजे हितां जो छॾींदी हुजे न ही ॾिसंदो हुजे छॾींदी हुजे तोखे हा छॾींदी हुजे हाणे छॾींदी टंगूं भञी छॾींदो हुजे छॾींदी हुजे अलाए जो अहिड़े तोखे न हितां ईअं सॻी जो छॾींदी हुजे अलाए मूं त ॾींहं ॾिठे जो ख्वाब ॾिसंदी हुजे त मैया अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी हुजे उगरूं हा गुरू ॻाल्हियूं हुजनि प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी त पुॼी हुजे अॼुकल्ह कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं जो हाल हुजे सो पेश प्रिया नाल हुजे ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे आचर जे ॾींहुं सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजो पर वेंदे हिकिड़ो सुहिणो गीत हुजे अवां जे नज़र कंदा हुजो ॾिसंदा हुजो सर में सॾु हुजे रामू इरादा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे जाॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे असांखे इजाज़त ॾींदा हुजो ही कलाम अवां सभिनी जे नाम हुजे दुआउनि में यादि रखंदा चङो गंढ मां आयो 50 खोल ॾींदी हुजे खीर वठी ईंदो हुजे हुजे बि मां 50 जे आथर ते खीर वठंदो हुजे बूथ बुंडी खाए मिर्चुनि सां मानी हाणे हलंदी हुजे ठोकींदो हुजे 50 50 ॼणा लाइ बि वात हणंदी हुजे